ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। ख़ुदि की आत्मा सां बि बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजे उहो बाबा खे ॿुधाए छॾियो। आत्मा पंहिंजी बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांति स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा सर्वशक्ति स्वरूप ज्ञान गुण शक्तियुनि सां संपन्न मां आत्मा। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा असांखे चवनि था कि जीवन में असांखे सदा इहो यादि रखिणो आहे कि कर्म कंदे हुए बाप जी यादि रहे। इनखे चइबो आहे कर्मयोगी। कर्मयोगी केरु हूंदो आहे? जो कर्म कंदे हुए बाबा खे यादि करे, है न। कर्म त असांखे करिणो ई आहे, कर्म थोड़ी छॾिणो आहे, लेकिन कर्म कंदे हुए असांखे बाप जी यादि रहे, इन जो असांखे ध्यानु रखिणो। इनखे चइबो आहे कर्मयोगी, है न। त बाबा चवनि था, सॼी दुनिया में माण्हू सोचंदा आहिनि न भई हा भई असां सुबुह शाम भॻवान खे यादि कयो, बसि थी वियो, हुन खां पोइ बसि कंदा आहिनि। लेकिन असांखे बाबा खे यादि करे कर्म करिणो आहे। बाबा खे यादि करे कर्म करिणो आहे। बाबा जी यादि में रही करे कर्म करो। भले अगरि तव्हां सुबुह जो सम्झो कोई माण्हू जो पाठ न थींदो आहे, किथे कुझु न थींदो आहे, त सोचजणु अॼु असां पाठ न कयो, अॼु ईअं न कयो। वैसे असली यादि, असली में अगरि तव्हांखे परमात्मा सां प्यारु आहे त उहो त थींदो आहे जॾहिं असां कर्म कंदे हुए बाबा खे यादि करो, है न। कर्म कंदे हुए असां बाबा खे यादि करे हलंदासीं। छो जो मेन त भॻवान जो कमु कर्म कंदे हुए ईंदो आहे न, है न। असांखे भॻवान जी ज़रूरत कॾहिं पवंदी आहे? जॾहिं असां कर्म क्षेत्र में ईंदा आहियूं। छो जो कर्म क्षेत्र में संस्कार स्वभाव जो टक्कर थींदो आहे। कर्म क्षेत्र में ई असांखे असंतुष्ट आहे, संतुष्ट आहे, भय जो, टेंशन जो, अहिड़ी ॻाल्हियुनि जो सामनो करिणो पवंदो आहे न कर्म कंदे हुए। हीअं त माण्हू ठीकु आहे, है न। लेकिन जॾहिं कर्म कंदा आहियूं, माण्हुनि सां गॾु ईंदा आहियूं, दुनिया में ईंदा आहियूं, त माण्हुनि खे लॻंदो आहे कि असां हिननि सां कीअं हलूं, असां सां त नथो थिए, है न। थींदो आहे न। त बाबा चवनि था कि असांखे कर्म कंदे हुए भॻवान जी यादि रहणी खपे, त भॻवानु असांजी मदद बि करे सघंदो आहे। न त माण्हू त चए थो, हे भॻवानु मूंखे सुख ॾे, मूंखे शांति ॾे, इहे ॾाढो दुख थो ॾे मूंखे। लेकिन जॾहिं असां कर्म कंदे हुए बाबा खे यादि कंदासीं न, त असांखे इहो बि सम्झ में अची वेंदो कि ग़लती कंहिंजी आहे, हिन जी आहे या मुंहिंजी आहे, न। कर्म कंदे हुए असांखे इहो बि सम्झ में अची वेंदो कि ग़लती मुंहिंजी आहे या हिन जी आहे, न। त बाबा जी असांखे चवनि था कि असांखे सदा जीवन में कर्म क्षेत्र ते कर्म कंदे हुए बाप जी यादि में रहंदा त तव्हांखे इहे सम्झ में अची वेंदो कि अगरि असांजे घर में दुख परेशानी आहे त हुनजो कारण छा आहे। अगरि साम्हूं वारे सां मुंहिंजी नथी ठहे त हुनजो कारण छा आहे। अगरि साम्हूं वारे जो अहिड़ो नेचर आहे त असां भॻवान जी यादि में रही करे कर्म कंदासीं त असांखे हलो बाबा असांखे चवनि था कि कर्म कंदे हुए बाप जी यादि रहे त असांखे सम्झ में बि अचे न भई ग़लती कंहिंजी आहे। ईअं त असां चऊं कि फलाणे जी ग़लती आहे, फलाणो ईअं थो करे, लेकिन जॾहिं असां भॻवान खे यादि कंदा आहियूं न, त भॻवानु त सत्य आहे, सचो आहे न। त भॻवान जी यादि सां असांखे सच साम्हूं अची वेंदो आहे कि ग़लती मुंहिंजी आहे,
मुंहिंजो अहिड़ो सुभाउ संस्कार आहे, मुंहिंजी अहिड़ी आदत आहे, हिन जे कारण हीअं थो थिए। या असांखे पतो लॻी वेंदो आहे कि मां कीअं पंहिंजो सुभाउ संस्कार चेंज करां, मां कीअं चेंज करां जंहिंसां असां ठही करे हलूं। त बाबा ॾिसंदे चवंदा कि जीवन में असांखे सदा यादि रखिणो आहे कि असांखे कर्म क्षेत्र में कर्म कंदे हुए कीअं भॻवान खे यादि करिणो आहे, इहो अभ्यास करो। न भई वेठे बि ॾिसो, अगरि माण्हू अगरि वेठे बि अधु कलाकु पाठ थो करे, सत्संग कीर्तन थो ॿुधे, है न, लेकिन हुन खां पोइ त हुन जॾहिं भॻवान खे यादि करणु वेठो त बि त मन हेॾे होॾे भटके थो न, बुद्धि हेॾे होॾे भटके थी। जॾहिं कर्म कयो था त बि तव्हांजो मन में भॻवान जी यादि न आहे त गड़बड़ी थींदी सही, छोकी इहा त कलयुगी दुनिया आहे। हिते भले असां सां कुझु बि न थिए, असांजो कंहिंजा कंहिंसां बि वञे, माण्हू चवंदा आहिनि न मूंखे वेठे वेठे गुस्सो अची वेंदो आहे, अलाए छो। पर असांजी आत्मा में शक्ति न हूंदी आहे। अगरि क्रोध जो वायुमंडल फैलियल हूंदो आहे न, वायुमंडल में अगरि क्रोध आहे, चिड़चिड़ आहे, त माण्हू खे क्रोध अची वेंदो आहे। कॾहिं बि इहे न सोचो कि वरी इहे क्रोध कंदी। माण्हू चवंदा आहिनि न, कंहिंजे घर में कोई क्रोधी हूंदो आहे न, जेकी क्रोध शइ अची वेंदो, मतिलबु हुनजी आत्मा में शक्ति न आहे। जीअं शरीर में कंहिंजी शक्ति न हूंदी आहे, थोरो सो बि मौसम चेंज थींदो त बीमार थी वेंदो। इहे अगरि कोई इंसान खे थोरो, जीअं कॾहिं कॾहिं थोरो ई कुझु थींदो न त माण्हुनि खे क्रोध अची वेंदो। पोइ घर वारा ईअं सोचंदा आहिनि कि ॾिस वरी थोरो थींदो न, हीअ क्रोध कंदी आहे, है न। घर में अगरि थोरा बि माण्हू ज़्यादा थी वञनि न, आहे कुझु बि न, ॾिसो, है न। अॼु ॾिसो, हाणे माण्हू गर्मियुनि में हिक ॿिए जे घर वेंदो आहे, सभु सोचंदा आहिनि कि असां वञूं, पंहिंजे माउ पीउ जे घर वञूं, लेकिन हुते पहिरियों त चलो माउ पीउ हुया, हाणे त हुननि जी शादियूं थी वियूं, हुननि जी पत्नियूं, हुननि जा ॿार, त अॼु इंसान पंहिंजे पाण खे नथो संभाले सघे। पोइ ॿिया अगरि हिकु ॿ मेंबर्स बि वधी वञनि न त चिड़ कंदा आहिनि। अलाए छा थींदो आहे माण्हुनि खे। अगरि इहे सोचूं भई 2 ॼणनि जी रोटी ठहे थी त चलो 2 ॼणनि जी बि ज़्यादा, है न। पर छा थींदो आहे, कई बार अक्सर करे न जेंट्स जी आदत हूंदी आहे कि उन्हनि जी भेनरियूं ईंदियूं न त उन्हनि जे साम्हूं पंहिंजी ज़ालुनि जी इंसल्ट कंदा आहिनि। इहे ग़लति ॻाल्हि आहे, है न। असांखे कंहिंजी मज़ाक न उड़ाइणी खपे। या नुंहुं अगरि थोरो ॾिसंदी न, मुंहिंजी ससु पंहिंजी धीअ सां सुठी रीति ॻाल्हाए थी त उनखे जेलसी थींदी, या हुनजी ससु पंहिंजी धीअ खे कुझु ॾे त हुनखे सोचंदी त हिनखे थी ॾे। हाणे हुनजो पैसो, हुनजो गहनो उहो ससु ॼाणे, हुनजी धीअ ॼाणे, तव्हां छो था घुरो, है न, घुरो छो। त कई ॻाल्हियूं अची वेंदियूं आहिनि। या घर में माण्हू सोचंदो अरे घर किनो थी वेंदो, 10-15 ॾींहं पंहिंजो घर ईअं सोचंदा करो, चलो हाणे जो आयो उहो ई साफ़ सफ़ाई कंदो, उहो बि मदद कराईंदो रोटी ठाहिण में, बसि ॻाल्हि ई ख़तमु। न त हिकु रोटी करण वारे खे रखी छॾो, साफ़ सफ़ाई, झाड़ू पोछो, बर्तन त करणु अचनि थी, चलो रोटी बि करे ॾियो। सभु पंहिंजे कमरे में वेठा हुजो शांती सां, है न। लेकिन अहिड़ा नियम ठहियल आहिनि, माण्हू सोचंदा आहिनि हा भई गर्मियुनि जी छुट्टी आहे, हेॾे वञूं, वरी हिकु ॿार खे संभालणु मुश्किल थी वेंदो आहे, वरी हेॾा ॿार। ऐं ॿार बि अॼुकल्ह अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि, ईअं मूवी पिक्चर ॾिसनि त हर हिक खे डिस्टर्बेंस थींदो, हीअं छो थो करे, लाइट जी बिल ज़्यादा ईंदो, घरु ख़राबु थी वेंदो। अरे थिए त थिए, हाणे घरु ख़राबु थी वेंदो त साफ़ सफ़ाई कहिड़ी तव्हां था करो, मायूं ई था करनि थियूं। लाइट जो बिल हूंदो, हुनजो मामो ॾींदो, तव्हां थोरी था ॾियो, न। त चिक न करणी खपे। इहे बि सोचणो खपे न, जॾहिं असां बि त पंहिंजे पीअर घर वेंदासीं न। इहे बि सोचो, अगरि नुंहुं ज़्यादा चिक करे त नुंहुं इहे सोचे भई मां बि त वेंदमि हुते, अगरि मुंहिंजी भाभी ईअं करे त मूंखे कीअं लॻंदो, मुंहिंजे ॿारनि खे कीअं लॻंदो, है न। अगरि तव्हांखे ज़्यादा ई प्रॉब्लम थी थिए त तव्हां पंहिंजे पीअर घर हली वञो, उहो हुनजी माउ ॼाणे, धीअ ॼाणे, हुनजा भाउर ॼाणे, छुटी ॾेई छॾो, है न। ईअं करूं
पर घर में असांखे शांती रखणी आहे, या त उन्हनि खे चओ अचो ई न, है न, ज़्यादा पंहिंजे माउ पीउ सां मिलणो अथव त उन्हनि खे उते ई घुराए छॾियो। घर जो वायुमंडल न बिगड़णो खपे, लड़ाई झगड़ा तू तू मैं, है न, ॿारनि जे मथां पोइ उन्हनि खे डांटण मारण, घर ख़राबु थी वेंदो। हाणे घर कंहिंजे लाइ ठाता अथव? अकेलो रहण माईअनि जे लाइ ठाता आहिनि अॼुकल्ह माण्हुनि पंहिंजा घर, है न। मायूं आराम सां सुबुह खां शाम ताईं तव्हांजे घर में आराम सां घुमनि थियूं, वेहनि थियूं, तव्हांखे छा पतो किथे वेहनि थियूं, किथे सुम्हनि थियूं, आराम सां मस्तु थी रहनि, है न। ॿियो कोई घर में अचे त माण्हुनि खे डिस्टर्बेंस थी थिए। पर असांखे पंहिंजी मेंटालिटी चेंज करणी आहे। उहो कॾहिं थींदो जॾहिं असां कर्म कंदे हुए भॻवान खे यादि करो। जॾहिं कर्म क्षेत्र में ईंदा आहियो न त उन समय ख़ासि भॻवान खे यादि करे मन ऐं मुख खे हिकदमि शांति करे अचिजो, है न। पंहिंजे मुख खे, पंहिंजे हथ पेरनि खे कमु करो, लेकिन ॿारनि खे डांटो मारणो, अपशब्द न चओ। ज़्यादा से ज़्यादा तव्हांजो क्रोध अगरि ज़्यादा ई वधे थो त कमु छॾे करे चुपचाप वञी कमरे में वञी वेही रहंदा करो, हुन समय सिमरन कंदा करो। त छोजी छा थींदो आहे, जॾहिं कर्म क्षेत्र में ईंदा आहिनि कमु ज़्यादा न हूंदो आहे, है न। लेकिन जॾहिं माण्हू कर्म क्षेत्र में ईंदो त चईंदो अरे इहे बि मूंखे करिणो आहे, इहे बि करिणो आहे, इहे बि करिणो आहे, इहे त ॿुधे ई नथी, इहे त करे ई नथी, हिक ॿिए जे मथां विझंदा रहियूं, ऐं कमु चरासो आहे। त ऐं ॿार कुझु करनि नथा। हाणे ॿार हिकु घर में ईंदा त खेॾंदा, वेहींदा, पोइ असां चऊं हीअं न हीअं न, हुननि खे हिकु जॻह ॿुधाए छॾो, बसि हिते ई खेॾो, हेॾे होॾे न वञो। या पंहिंजी जेकी क़ीमतियूं चीजूं आहिनि उहे अंदरि रखी छॾो। छोजो छा थींदो, हाणे पीअर घर ईंदी छोरी त उहो त सोचजी न मुंहिंजो घरु आहे। हाणे मुंहिंजो घरु थोरी आहे, हाणे भले ई मुंहिंजो घरु आहे, लेकिन हाणे असांजो ओतिरो ई एरिया जिते असांजो माउ पीउ रहंदो आहे, भई उहो ई कमिरो आहे। हाणे त सभु उन्हनि जा नुंहरियूं, उन्हनि जा पोतरा दोतरा सभु पंहिंजे हिसाब सां रहंदा न। त धीअरुनि खे बि पंहिंजी मेंटालिटी चेंज करणी आहे, ऐं पंहिंजे उन्हनि जे भाउरनि खे बि मेंटालिटी चेंज करणी आहे कि भले असांजी भेण अचनि थियूं, लेकिन असांखे पंहिंजी ज़ालुनि जो मज़ाक न उड़ाइणो। माण्हू कॾहिं कॾहिं मज़ाक उड़ाईंदा न, माण्हू त चईंदा आहिनि मज़ाक था उड़ायूं, ईअं ई मज़ाक था करूं, लेकिन जेको कंहिंखे पसंदि अचे थो, कंहिंखे नथो अचे, है न। चुपचाप जीअं त असां महिमान ठही आयो, भई ठीकु आहे, माउ पीउ सां मिलियो, भई पंहिंजे घर वापसि, है न। त जीअं असां रहूं था, जीअं असां पंहिंजी भाभियुनि खे पंहिंजे घर उते वञी करे जो बि असां चाहींदा आहियूं, त इहे सोचो कि तव्हांजियूं निणानियूं बि ईंदियूं त उहो बि ईअं ई चाहींदियूं। हाणे उहो जॾहिं तव्हांजे घर ईंदियूं आहिनि त तव्हां पंहिंजे घर में कीअं कंदा आहियो, है न। सभु कुझु हुननि खे थोरी सभु कुझु खोलण जो अलाउ थींदो आहे उन्हनि खे न। उन्हनि खे जिते जॻह ॾिनी उहा रहंदा आहिनि, हा भई रहियो, घुमो फिरियो, खायो पीओ, हलो पंहिंजे घर। त इहे हर हिक खे ख़ुदि जी मेंटालिटी चेंज करण लाइ न कर्म क्षेत्र में भॻवान खे यादि कंदासीं न, मन ई मन भॻवान सां ॻाल्हाईंदा रहो त तव्हांखे सम्झ में ईंदो वेंदो कि कीअं असांजी किथे ग़लती आहे। हर समय भाभी थोरी छिती थी सघंदी आहे। माण्हू चवंदा आहिनि असांजी भाभी त ॾाढी छिती आहे, असांजी मामी त ॾाढी छिती आहे। छिती न, उहो हर हिक जो माण्हू जो नेचर हूंदो आहे न। हाणे छो छिता थिया आहिनि, हुनजो बि कारण हूंदो। माण्हुनि जो पंहिंजे घर में मोह पइजी वेंदो आहे, पोइ हेॾे होॾे करे त उन बोझ बि उन ते ई ईंदो, भई तव्हां त रही करे हली वेंदव, है न। जेकी बि निणानियूं ईंदियूं उहे त रही करे हली वेंदियूं, पुठियां घर में कुझु तोड़ फोड़ थी वई, छा बि थी वियो त हुननि जे मथां ई ईंदो न, भई हिन ध्यानु न ॾिनई। त जेको माण्हू वञे त उहो बि हुन हिसाब सां ई वञे, हा भई असांखे जंहिंसां मिलणो आहे हुन सां मिली करे, हुननि सां गॾु रही करे शांती सां पंहिंजे घर वापसि अचिणो आहे, है न। त हाणे ईअं न सम्झो उहो असांजो घरु आहे, असां जीअं कंदा हुआसीं हूअं कंदासीं। उहो त पोइ शादियूं ई न करो आहे न। उहो त शादी बि न करो आहे त तव्हांखे
पोइ पंहिंजे भाउरनि जी शादी कराईंदो त घर त शेयर करिणो ई पवंदो आहे माण्हुनि खे, है न। ॾिसो हेॾी वॾी दुनिया, असां आत्माऊं ॾाढी नंढियूं आहियूं, असांजो शरीर एॾो वॾो, वरी हिकु वॾे शरीर खे रखण लाइ माण्हू अॼु हेॾा पलंग, हेॾा सोफ़ा, हेॾा कुर्सियूं, है न। पोइ चवनि था सभु असां अकेला ई यूज़ करूं, पोइ हेॾी दुनिया में जॻह किथां ईंदी? वैसे ई पॉपुलेशन एॾी वधी वई आहे त असांखे पंहिंजी मैंटेलिटी चेंज करणी पवंदी। कंहिंजे अचण सां, ॿारनि जे खेॾण सां घर ख़राबु न थी वेंदो आहे, कोई ॻाल्हि कोन्हे। उन्हनि खेॾियो, उन्हनि सां गॾु वेही करे समेटे वठो। ॿारनि खे चओ हाणे तव्हां खेॾो, हलो समेटो, थी वियो साफ़ु। वैसे तव्हां अकेला कंदा आहियो, हाणे तव्हां वटि एॾा सारा माण्हू अची विया, तव्हांखां रोटी पुॼे थी नथी पुॼे, जेका आया आहिनि घर में महिमान उन्हनि खे बि चओ अचो भाॼियूं ठारायो, फुल्का पचायो, बसि थी वई रोटी। ज़्यादा ई नथी पुॼे त ॿाहिरां घुराए वठो। शोर शराबो न थियणो खपे। ज़्यादा ई प्रॉब्लम थी अचे त चओ बसि 2-3 ॾींहं अचो, महीनो न अचो, 10-15 ॾींहं न अचो। 2-3 ॾींहंनि में ई पंहिंजो जो कमु करिणो आहे करे करे हली वञो, है न। पर असांखे ज़्यादा न, माण्हू अचे, असां उन्हनि खे अहिड़ो रिस्पॉन्स ॾेई करे उहो उदास थी करे वञनि। वरी माण्हू चवंदा आहिनि घर में न्याणी आई, धीअ आई, हुन सां हीअं कयईं, वरी उन्हनि जे मन मां बि कुझु उल्टो सुल्टो निकिरी वञे, उहो बि भुगतणो पए, है न। छोजी माण्हू चवंदा आहिनि न धीअ आहे, धीअ खे ॾाढो वॾो मञंदा आहिनि। तव्हांजी नुंहुं बि त धीअ ई आहे न कंहिंजी, त ॿिन्हिनि खे बराबरि स्टेटस ॾियणो आहे असांखे, है न। भले आहे धीअ, कोई ॻाल्हि कोन्हे, उहा नुंहुं बि धीअ आहे, हीअ बि धीअ आहे, चलो कोई ॻाल्हि कोन्हे। त असां जॾहिं ॿिन्हिनि खे बराबरि रीति ॾिसंदासीं न त उन्हनि खे बि अलॻि न लॻंदो, न त नुंहरनि खे थोरो परायोपन लॻंदो आहे, थोरी इनसिक्योरिटी थी वेंदी आहे उन्हनि खे, है न। जॾहिं धीअरियूं घर में ईंदियूं आहिनि न त नुंहरनि खे तव्हां घटि ट्रीट कंदा आहियो त उन्हनि खे इनसिक्योरिटी लॻंदी आहे, त हीअ बि धीअ आहे, बसि थी वई। असां सभु आत्मा भाउ आहियूं, है न। ॿियो त कुझु न आहे। अगरि असां हिन देह जे संबंधनि खां थोरो ऊचो उठूं न, मतिलबु पंहिंजी बुद्धि खे थोरो ऊचो करो, है न। हीअ मुंहिंजी धीअ, मुंहिंजी माउ, मुंहिंजो पीउ, हिन सां थोरो पंहिंजी बुद्धि खे थोरो ऊचो करो कि असां सभु परमात्मा जा ॿार आहियूं। त जॾहिं उहो ऊची उथंदी, असांजी बुद्धि में जॾहिं ऊचा ख़्यालात ईंदा न कि असां सभु परमात्मा जा ॿार आहियूं, त तव्हांखे ईअं न लॻंदो हीअ मुंहिंजी धीअ आहे, मुंहिंजो पुटु आहे, मुंहिंजी ज़ाल आहे, मुंहिंजो नुंहुं आहे, जो बि आहे, तव्हांखे लॻंदो हीअ सभु असांजा परमात्मा जा ॿार, असां सभु भाउ आहियूं। पोइ तव्हांखे कॾहिं बि भेदभाव बि न लॻंदो, है न। कॾहिं माण्हुनि जो धीअरुनि में ई भेदभाव थी वेंदो आहे, है न। नंढी वॾी या परां खां थी अचे, हीअ त हिते ई रहंदी आहे, या हीअ त ईंदी रहंदी आहे, हीअ त कॾहिं ईंदी आहे। त अॼुकल्ह त माण्हू सॼो ॾींहुं फ़ोननि ते ई लॻा पिया आहिनि न, त फ़ोननि ते ई माण्हू वीडियो कॉल करे थो वठे, अचण में त ॿियो उन्हनि जो ख़ातिरी इहे सभु करण में माण्हुनि जो टाइम हली वेंदो आहे। त बाबा जी असांखे छा था चवनि, कर्म कंदे हुए मूंखे यादि करो त तव्हांखे पंहिंजी ग़लती बि नज़र ईंदी ऐं त शांती सां बि पंहिंजो कमु कंदव। न त सुबुह जो त स्थिति ॾाढी सुठी हूंदी आहे सभिनि जी, लेकिन कर्म कंदे हुए ॿार ईअं था करनि, नथा मञनि, माण्हुनि खे चिड़चिड़ हूंदो आहे। सम्झो कंहिंजी माउ जे दिमाग़ में पहिरियों खां ई कोई ॻाल्हि आहे ऐं ॿार त पंहिंजी मस्ती में मस्तु रहंदा आहिनि, हू त पंहिंजो खेॾनि खाइनि कुझु बि करनि, मञनि न मञनि, है न। ऐं उन्हनि जे मथां असांखे गुस्सो, माण्हुनि जो गुस्सो निकिरी वेंदो आहे, पोइ उल्टो सुल्टो किथे लॻी बि वेंदो आहे, पोइ मन शांति थी वेंदो आहे। इहे बि ॾिसो, इहे बि ग़लति ॻाल्हि आहे न। ॾिसो अॼु अगरि कंहिंजी माउ जो कंहिंजो मूड ख़राबु हुजे, कि ससु कुझु चई या पति कुझु चई या कोई ॻाल्हि अहिड़ी थी वई या उनखे पैसा न ॾिनई, है न। छोजी नुंहरियूं त डिपेंड हूंदियूं आहिनि, भई जेकी कमाईंदी न उहो त चईंदी न पति पैसो ॾे, पैसा न ॾिनई त बसि हुनजो त मुंहुं फुलियो,
पोइ दिमाग़ में उहे ई ॻाल्हियूं हलंदी रहंदियूं। पोइ ॿारु ईंदो, ॿार खे थोरी पतो आहे छा आहे छा न, या त ॿार खे पहिरियों ॿुधाए रखो अॼु मुंहिंजो मूड ठीकु न आहे, चुपचाप मां जो चवां थी उहो कंदा रहिजो। पहिरियों खां ई उन्हनि खे चओ अॼु मुंहिंजे पेट में ॾाढो सूरु आहे, मथे में ॾाढो सूरु आहे, शांती सां कमु करो, करिणो अथव करो, न करिणो अथव वेठा हुजो। ज़्यादा ई मस्ती था करनि त हथ पेर ॿधी करे वेही रहो, चुपचाप वेही रहो। छोकी ॿारनि जो त कंहिंजो उछल कूद थींदी आहे न हेॾे होॾे, त उन्हनि खे पकड़ण में बि ॾाढो उहो लॻंदो आहे। किथे किथे पकड़ाए में न ईंदा आहिनि त हिकु ॿ लॻाए छॾींदा आहिनि, पोइ उल्टी सुल्टी न लॻी वञे, छोकी उहो त पंहिंजी मस्ती में हूंदा आहिनि, है न, उन्हनि खे कुझु थोरी आहे। हा, कोई ॿार समझदार हूंदो आहे, अगरि हुनजी माउ चए ॾिस मस्ती न करे मुंहिंजे मथे में ॾाढो सूरु आहे, त उहो थोरो मेच्योर समझदार हूंदो आहे। कोई त सम्झंदो ई न आहे। त बाबा असांखे छा था चवनि, कर्म कंदे हुए मूंखे यादि करो त असांखे सही ऐं ग़लति जी पहचान मन ई मन में न बाबा सां ॻाल्हाईंदा रहो, परमात्मा सां ॻाल्हाईंदा रहो। ॾिसो बाबा मूंखे ॾाढो गुस्सो थो अचे, इहे त ॾिसो हेॾा माण्हू अची विया, मूंखां त रोटी नथी पुॼे, इहे हीअं था चवनि, इहे हीअं था चवनि, ॿार त ॿुधनि नथा। बाबा मतिलबु आत्मा जो पीउ परमात्मा ती प्यार सां उन्हनि सां ई मन में ॻाल्हाईंदा रहो, पंहिंजे पाण सां न ॻाल्हायो मन में मूंखे करिणो थो पए, खाईंदा त आहिनि, ॾिस केॾी भाॼी वेस्ट कई अथनि, फालतू जा पैसा थोरी आहिनि, है न, फालतू जी चीजूं थोरी आहिनि। त अंदरि ई अंदरि जॾहिं पंहिंजे पाण सां ॻाल्हाईंदा आहिनि न त क्रोध वधंदो आहे। इन जी जॻह चऊं बाबा मतिलबु परमात्मा पिता, बाबा ॾिसो केॾी भाॼी वेस्ट था करनि, कुझु खाइनि नथा, एॾो ख़र्चो था कराइनि, हीअं आहिनि। पोइ ॾिसो पर भॻवान खे यादि करे त हुन सां ॻाल्हियूं कंदा न त तव्हांखे कॾहिं बि क्रोध न ईंदो, छोकी उहो त ख़ुदि ई थधो आहे। उहो त अहिड़ी दुनिया में ॾिसे थो छा थो थिए, त बि कीअं थधे रीति मथे वेठो आहे चुपचाप सां, साक्षी थी करे ॾिसे थो। त असांखे बि कर्म कंदे हुए मन ई मन में भॻवान सां ॻाल्हाईंदा रहो, पंहिंजे पाण सां न ॻाल्हायो, हिक ॿिए सां न ॻाल्हायो, भॻवान सां अंदरि ई अंदरि ॻाल्हायो त तव्हांजो मनु शांति रहंदो, तव्हांखे सही ॻाल्हि सम्झ में अची वेंदी, तव्हां यथार्थ निर्णय करे ऐं यथार्थ शब्द चईंदव या शांति रहंदव, तव्हांजो क्रोध बि शांति थी वेंदो। बाबा ॾिसो तव्हांजा ॿार पढ़नि नथा, वरी फेल थी आई आहे, वरी फेल थी आयो आहे, ॾिसो केॾे किना कम था करनि, हीअं था करनि, त हिन सां असांजो जीवन में परिवर्तन ईंदो आहे। अच्छा मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। बाबा खे यादि करो,